अलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। नवाब शाह आशिक अली गमन की खबर शामिल कंदासीं। दौलतपुर सेशन सोल जज फारूक अहमद मेतलो जुडिशनल मैजिस्ट्रेट दौलतपुर अॼु गवर्नमेंट बॉयज़ स्कूल दौलतपुर ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज दौलतपुर जो विज़िट कयो। तफ़सील मूजिब सेशन कोर्ट नवाब शाह जे हुकुम बाद अॼु सोल जज दौलतपुर मुख़्तलिफ़ स्कूलनि जो विज़िट कयो। विज़िट दौरान उस्तादनि ऐं नॉन टीचिंग स्टाफ की हाज़िरी रिकॉर्ड चेक कयो तो कहिड़ा उस्ताद मौजूद आहिनि ऐं कहिड़ा गैर हाज़िर आहिनि। स्टाफ की कारकर्दगी पुण चेक कई। स्कूलनि की लाइब्रेरी हॉल क्लास रूम ऐं एरिया सफ़ाई पुण विज़िट कई ऐं चेक कई। सोल जज दौलतपुर स्कूल स्टाफ के ड्यूटी न करण ते सख्त हुकुम पुण जारी कया त कोताही करण ते का भी रियायत न ॾिनी वेंदी।